अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी नौजवान मोबाइल पे वठे आईफोन 17 प्रो मैक्स। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वाह। अदा छा हाल आहे? ख़ुशि आहियो? खैर अल्हम्दुलिल्लाह दो ताम दे खुश हो साईं। अल्हम्दुलिल्लाह। छा पिया कयो? मोबाइल 17 प्रो मैक्स? हां साईं 17 प्रो मिक्स साईं वञा तो छुट्टी ते छुट्टी ते पाण किथां जाओ? साईं मां पाण सेवन शरीफ जो सेवण शरीफ जो नौजवान भाई आईफोन 17 प्रो मैक्स पोयां बि ॾेखार। वाह वाह ज़बरदस्त। अञा वरिती त न अथव? ॾिसो पिया। साईं ॾिसो पिया बस चेक कयूं हाणे ठहनि था त पोइ बिस्मिल्लाह कंदासीं। वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त साईं। हे जेको आहे न आईफोन सिंध जो नौजवान जेको आहे माशाल्लाह टोपी अजरक सां आयो आहे। मकतब जरी जे अंदरि जीअं नज़र पई त मुंहिंजो नौजवान ॾिसूं त मोबाइल पियो वठे, चेक पियो करे। मोबाइल जी घणी क़ीमत आहे? साईं 5600 रुपए जी आहे। 5600 रुपया या 256 GB आहे, उनजे हिसाब सां सही। माशाल्लाह माशाल्लाह, तमामु ख़ुशी थी यार। तव्हां नौजवान महिनत करे पंहिंजी कमाई मां था? जी जी साईं पंहिंजी बाबे जी कमाई त न आहे? न न बाबे जी न आहे, पंहिंजी कमाई आहे, पंहिंजी हारसी कई आहे पाण जेको आहे न कमाए पैसा ऐं पोइ था वठूं साईं। पंहिंजी महिनत सां तव्हां वठो? हा साईं जोड़े 5 रुपया गॾु कया अथऊं। माशाल्लाह। पोइ मिठाई माना थींदी न? बिल्कुलु साईं मिठाई खाराईंदासीं, तव्हां अलबेग खाराईंदासीं। वाह वाह, अलबेग खाईंदासीं। अलबेग जेको आहे न अलबेग असांखे खारायो वेंदो। ऐं माशाल्लाह हिन सां ॿ नौजवान बि गॾु आहिनि। तव्हां पाण किथां जा? सर असां मेहर जा। मेहड़ जो। माशाल्लाह। मोबाइल हे वठण आयो आहे, गॾु तव्हां आयो? बसि असांजो दोस्त आहे पहिरीं प्यारो आहे, चई त चॉइस कयो हली त खणूं असां सेट। कहिड़ो कलर पसंदि था करायो? बसि इनशाअल्लाह हाली ॾिसूं था पिया, इनशाअल्लाह खणंदासीं सेट। सिल्वर। हे पाण दादू जो आहे न? जी मां पाण दादू जो लुंड बरोच आहियां। असांखे तमामु ख़ुशी थी आहे, असांजो दोस्त महिनत करे पंहिंजो जेको आहे 17 प्रो मैक्स मोबाइल खणी वेंदो इनशाअल्लाह हितां। ऐं सिल्वर कलर ई असां ज़रूरु खणाईंदासीं। ऐं सिंधी नौजवाननि खे पैगाम आहे त पंहिंजी महिनत कयो, हिते जेके 2 रुपया पंहिंजा बचायो। जंहिंमें वञो त उते माण्हू सुठे नमूने सां थी वञे, पर हिते थोरो पैसे जो ध्यानु रखो, पैसे ते हथु रखो, फालतू वितू ज़बरदस्त ॻाल्हि कई त भाई पंहिंजी महिनत कयो ऐं पंहिंजी महिनत जी कमाई मां ख्वाब जेके आहिनि ड्रीम पंहिंजा पूरा कयो। जीअं हे नौजवान, तव्हां बि इरादो आहे पोइ कॾहिं वठंदा? इहो त 17,000 आहे, माना तव्हांजी हे वठणी दिलि आहे? दिलि त चए थी, पर हाणे ॾिसूंसि था, बटू इजाज़त ॾिनो त वठंदासीं। ठीकु आहे बराल। हो नौजवान 17 प्रो मैक्स वठे थो। कलर पसंदि कयो आहे? सेवण जा कलर? इहो ब्लैक सही आहे सर। ब्लैक या वाइट? सिल्वर कलर। सिल्वर कलर ही कलर सही है। तो पेवर है ना जो एप्पल जे लॉन्च जो? हाँ बिल्कुल। वाह 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 माशाल्लाह, वाह वाह ज़बरदस्त 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 भाई, तमामु ज़बरदस्त लॻो। ऐं नौजवान जेके आहिनि माशाल्लाह आईफोन वठणु आयो।